नाज़रीन, सचमेल काज़ी स्टाफ ते सियासी समाजी शख्सियत हुजूर बख्श जतोई जी पहिरीं वरसी ते सजण खान जतोई पारां मलाखड़ो करायो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था इज़हार मरी जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, हींअर असां मौजूद आहियूं 60 माइल भरिसां काज़ी स्टाफ वटि, जिते सियासी समाजी अॻुवान डॉक्टर हज़ूर बख्श जतोई जी पहिरीं वरसी मल्हाई पई वञे। हिते जेके मलाखड़ो कयो पियो वञे, उते मल पहलवान या असां शाइकीन मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। उहो वॾा आहिनि जेको उहो खाई था वञनि, असां गरीब मल इहे बसि जाठे ते गुज़रा, उहो बि असांखे केरु रुपयो कोन थो ॾिए। हीअ अवाम वीचारो ग़रीब आहे, पाण ॾिसी थो अटे लाइ परेशान, अटो बि 2400-2500 रुपया मण लॻो पियो आहे। सो मल वीचारा इहे जाठे ते गुज़र उहो बि कोन था ॾियनि। अमीरनि खे इहे वॾा वॾा खाई था वञनि इहे। ऐं मथां इहो असांजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांखे जेको बि पहुची सघे वंड कराइनि, ग़रीबनि जो गुज़ारिश आहे। कहिड़े इदारे जी सरपरस्ती कई त बाक़ी मल रहियल आहिनि। मल ते वीचारा हिकिड़ा पंहिंजो पहलवान जो मज़ारो कनि था, गवर्नमेंट जे तरफ़ खां ही लावारिस बणियल आहिनि। उन करे असां ही जेके आहिनि असांजा जेके पाड़ेसिरी माण्हू आहिनि, उहे नंढा नंढा प्रोग्राम करे जेका मलनि जी हिमत अफ़ज़ाई कनि था, इहो ई माना असां जेको आहे कमु आहे, असांखे इहो करणु घुरिजे। जेके जीअं हाजी साहिब आहे या असांजा ॿिया दोस्त आहिनि जेके मलनि जी हिमत अफ़ज़ाई कनि था, ऐं इंशा ताला अॻिते बि कंदा रहंदासीं। हा, शइ न मिलियो साईं। असांजे माना वॾनि ऑफिसरनि खे सभिनी खे अपील आहे, सदर खे, त मल मिसकीन पोइते आहिनि। सकाफ़ती ॿिया रांदियूं, क्रिकेट, हर शइ अॻिते वधी चुको आहे। बाक़ी मल पहलवानी पोइते, के मिसकीन रिटायर आहिनि, बीमार आहिनि। मां पाण पहलवान ख़ैर मोहम्मद लुंड पहिरें जोड़ जो हाइले क्लास जो पहलवान, मुंहिंजा भाइर लतीफ़ सरकार जा असां एवार्डी पहलवान आहियूं। ही मलाखड़ो असां करायो आहे। डॉक्टर हज़ूर बख्श जी वरसी, भलो माण्हू हो ऐं बहितरीन माण्हू हो, हिन इलाइक़े जो अमीर माण्हू हो, अमीर बहितरीन माण्हू हो। ऐं उन जे वरसी में भाउ उन जो सजण खान जतोई असां सां मदद कयो, जो अहिड़ा अमीर ऐं मलाखड़े में अचनि था, हिन जो ॾियारो मल्हायो पियो वञे। हिन नंढड़े इलाइक़े में काज़ी स्टाफ ते नियर 60 माइल डॉक्टर हज़ूर बख्श जी वरसी लाइ उनजे भाउ सजण जतोई जो प्रोग्राम करायो आहे। तमामु बहितरीन प्रोग्राम करायो अथसि। ऐं ख़ासि करे सिंध जे सकाफ़त खे उजागर करण लाइ मलाखड़ो करायो अथनि। तमामु बहितरीन प्रोग्राम थियो आहे। उन लाइ मां सजण जतोई जो शुक्रगुज़ार आहियां जे असांखे हिते मदद कयो आहे। ऐं हिन दोस्तनि खे हिकिड़ो तमामु सुठो तक़रीर ॾिनो आहे। हिन हिकु जेके ईअं खणी चइजे गुरबत ऐं माण्हुनि में जेका मायूसी आहे, उन टाइम ते हिकिड़ो मलाखड़ो कराए हिते माण्हुनि जे चेहरनि ते मुस्कुराहट आंदी आहे। मां सां जो सजण जतोई जी वॾी वॾी महिरबानी आहे। तमामु फ़क़ीर माण्हू हुयो ऐं फ़क़ीराणी रंग में रहंदो हुयो। हकीम साहिबु हुयो। असां उन भाउ जे जेको आहे सो ॾिहाड़े रखण जे मूजिबि असांजे मलाखड़ो मेलो रखियो आहे। इन जे लाइ असांखे ख़ुशी आहे। उस्ताद ख़ैर मोहम्मद जी महिरबानी जंहिं असांखे मलाखड़ो ऐं मेले में तावन कयो आहे। असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। महरम लाशारी, इमदाद लाशारी, सद्दाम हुसैन लाशारी ऐं ॿिया दोस्त भाउ लाहौती गुलबमंद, उन्हनि दोस्तनि जी, भाइरनि जी, अमीरनि जी दोस्तनि जी महिरबानी जेके हिन मेले में आया ऐं तमामु असांखे ख़ुशी थी आहे। कैमरामैन अहमद रज़ा डराज सां गॾु इज़हार मरी, मेरा टीवी न्यूज़ 60।